प्यारा ॿारो, बाजी गुलबानू जी तरफ़ां तव्हां सभिनी खे भलीकार। तव्हां ॿुधी रहिया आहियो दिलचस्प अखाणियूं। अचो त अॼु जी अखाणी ॿुधूं ऐं लुत्फ़ अंदोज़ थियूं। सैमी तारो दरियाफ़्त करे थो। यसू इत्मीनान ॾे थो। न्यूयॉर्क जे गलियुनि में थधी हवा हली रही हुई। सैमी पंहिंजी टोपी खे छिके कननि ते करे वरितो। हू हर शाम जो पंहिंजे पीउ सां गॾु घुमण वेंदो हो। गाॾियूं तेज़ी सां उन्हनि जे भरिसां गुज़री रही हुयूं ऐं उन्हनि जी ब्रेक लॻण जी आवाज़ अची रही हुई ऐं औरतूं सामान सां भरियल पंहिंजा थैला खणी पंहिंजे रस्ते ते वेंदड़ बसियुनि ॾांहुं वञी रही हुयूं। हर को जल्दी में हो। बाबा, इहो निशान कहिड़ी शइ जो आहे? हुन जे पीउ जेको वॾी सोच में हो, हुन पुछियो, तुंहिंजो छा मतलब आहे? इहो तारो बाबा, इहो तारो। छा तव्हांखे इहो तारो नज़र नथो अचे? वॾे जोश सां हुन घर जे हिक दरी ॾांहुं इशारो कयो। हुते हिक मेणबत्ती ॿरी रही हुई, जंहिंजो शोलो ऊंदाई में हिक तारे जहिड़ो लॻी रहियो हो। इहे माण्हू दरी में पंहिंजे पुट लाइ हिक मेणबत्ती रखंदा आहिनि। हू परे आहिनि, तमामु परे। असांजे दुश्मननि सां जंग विड़ी रहिया आहिनि। जेकॾहिं हुननि मां कंहिंखे गोली लॻी वञे त हू उन मेणबत्ती खे वसाए छॾींदा आहिनि। जॾहिं इहे हलंदे हलंदे अॻिते वधिया त पीउ सोचियो, मां उमीद थो कयां त मूंखे कॾहिं बि पंहिंजे पुट लाइ का मेणबत्ती दरी में रखण न पवे। सैमी वरी बि तारनि खे ॾिसंदो रहियो। बाबा, उहो हिकु ॿियो आहे ऐं हिकु ॿियो बि ॾिसो। हुते हिक ई दरी में 2 मेणबत्तियूं आहिनि। थी सघे थो उन खानदान जा 2 पुट जंग ते विया हुजनि। गली जे आख़िर में सैमी पंहिंजो कंधु मथे कयो ऐं ओचितो बीह रहियो। हुन पंहिंजो साह ई रोके छॾियो, जीअं को अहिड़ो कमु थियो हुजे जेको हू सोची बि न सघे हा। ॾिसो बाबा, उते ॾिसो। हुन शाम जे वक़्तु कारे आसमान में हिकु तारो दरियाफ़्त करे वरितो। छा ख़ुदा जो बि हिकु पुट आहे? हुन बि दरी में हिकु मेणबत्ती ॿारे रखी आहे। हा, ख़ुदा वटि हिकु ई पुट आहे। हुन उनखे हिन दुनिया में बुराई जे खिलाफ़ विड़ण लाइ मोकिलियो हो ऐं हू खटियो, हथियारनि सां न पर प्यार सां। हुनखे उन जे बदिले में पंहिंजी जान ॾियणी पई, पर हू अञा बि पंहिंजनि दुश्मननि सां प्यार कंदो आहे जिन हुनखे सलीब ते चाढ़ियो हो। ख़ुदा हुनखे मुअलनि मां वरी जहिरो कयो। उन जे वसीले सां असां इत्मीनान हासिल करे सघूं था ऐं ॿिया माण्हू बि। पोइ सैमी अक्सर दरियनि जे मौजूद तारनि बाबति सोचींदो हो ऐं उन बाबति बि जे दुनिया में बुराई जे खिलाफ़ विड़ण लाइ पंहिंजी जान ॾेई छॾी। यसू असांखे इत्मीनान ॾिनो ऐं अञा ताईं वॾियूं ख़तरनाक जंगियूं थी रहियूं आहिनि जे ख़ौफ़ ऐं ॾुख पैदा थियनि था। बम धमाकनि ऐं गोलियुनि सां केतिरनि माण्हुनि जी ज़िंदगियूं बर्बाद थियनि थियूं, पर ख़ुदा जे दरी जे तारे खे विसाए नथो सघे ऐं न ई उनखे विसामण मुमकिन आहे, जेको उन्हनि खे नजात ऐं इत्मीनान ॾे थो, जेके उन्हनि खां घुरनि था, यसू मसीह खां। ठीकु आहे ॿारो, हाणे बाजी गुलबानो खे इजाज़त ॾियो। ख़ुदा हाफ़िज़।